औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल-फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, तव्हां असांजे ही महफ़िल जारी आहे ऐं हर महफ़िल में कोशिश इहा कबी आहे त बहितर खां बहितर सुहिणे खां सुहिणी शइ अवां जी ख़िदमत में पेश कजे, जीअं अवां जो अख़लाक़ ऐं अवां जी ज़िंदगी जो हर पहलू सुहिणे अंदाज़ सां गुज़रे ऐं सुहिणे नमूने सां गुज़रे। जीअं तव्हां असां हिन दुनिया में बि सुरख़ुरू रहूं ऐं क़यामत जे ॾींहुं बि सुरख़ुरू रहूं। त मुंहिंजा साईं, अॼु अवां जी ख़िदमत में हिकिड़ो उनवान आहे जेको हली रहियो आहे तव्हां सां गॾु, ज़बान जे आफ़तुनि जो सिलसिलो। उन वञा हिकिड़ी आफ़त आहे गिला करणु। गिला हमेशह ज़बान सां ई कबी आहे, ॻाल्हाए कबी आहे। सो उन गिला जो या ग़ीबत जो जेको बयानु आहे, इहो ड्रिघो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको हदीसनि शरीफ़नि सां ऐं क़ुर पाक जे आयतनि सां सेखारियो ऐं सम्झायो वियो आहे। उन जो पहिरियों प्रोग्राम या हिकिड़ो पहिरियों हिसो तव्हांखे तव्हांजी ख़िदमत में पेश करियां थो। उमेद त अव्हांखे पसंदि ईंदो ऐं उन ते अमल कंदा ऐं मिसकीन खे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा। ही पहिरियों बयानु आहे, उन पहिरें बयान जो बि पहिरियों हिसो आहे। उहो आहे ग़ीबत याने गिला जी मुज़िमत शरई दलीलनि सां। अल्लाह ताला पंहिंजे किताब मजीद में गिला या ग़ीबत जी बुराई जो ज़िक्र कयो आहे ऐं ग़ीबत करण वारे खे मुर्दार खाइण वारे सां मुशाबियत ॾिनी आहे। जहिड़ो कि अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फ़रमायो आहे, जंहिंजी सिंधीअ में माना आहे, ऐं न ग़ीबत या गिला करे कोई तव्हां मंझां हिक ॿिए जी, भला अवां मंझां को हिकिड़ो पंहिंजे मोल भाउ जो गोश्त खाइणु पसंदि कंदो आहे छा, जंहिंखां नफ़रत कंदा आहियो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो आहे त मुसलमान सॼो सारो मुसलमान ते हराम आहे। हिन जो खून, हिन जो माल ऐं हिन जी इज़त सभु हराम आहिनि ॿिए मुसलमान ते, ऐं इज़त ऐं ग़ीबत बि अची वञे थी। खून ऐं माल सां अल्लाह ताला हिन खे बि कठो करे छॾियो आहे। ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो हिन हदीस शरीफ़ खे रिवायत थो करे त पाण में हसद न करियो ऐं बुग़्ज़ न रखो ऐं हिक ॿिए जी गिला न करियो, ऐं अल्लाह ताला जा बंदा पाण में भाउर थी वञो। हज़रत जाबिर ऐं अबू सईद रज़ी अल्लाह ताला अन्हुमा रिवायत कनि था त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो आहे त बचो तव्हां गिला या ग़ीबत खां, छाकाणि त ग़ीबत बेशक ज़ना खां वधीक सख़्तु ख़राबु आहे। उन जो सबबु इहो आहे त ज़ना करे जेकॾहिं को माण्हू तौबा करे त अल्लाह ताला तौबा क़बूल थो करे, पर ग़ीबत करण वारे जी मग़फ़िरत याने बख़्शिश तेसीं नथी थिए जेसीं जंहिंजी गिला कई वई आहे उहो खेसि माफ़ न करे। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हो खां ही हदीस शरीफ़ मरवी आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त शब मेराज मुंहिंजो गुज़र अहिड़नि माण्हुनि वटां थियो जेके
पंहिंजी चमड़ीअ खे नहनि सां खरड़े रहिया हुआ। मां हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खां पुछियो त हीअ केरु आहिनि? हज़रत जिब्रील अमीन जवाबु ॾिनो त हीअ उहे माण्हू आहिनि जेके माण्हुनि जी गिला कंदा हुआ ऐं उन्हनि जी आबरू बाबति गुफ़्तगू कंदा हुआ। हज़रत सुलेमान बिन जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हो तो फरमाए, मां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत मुबारक में हाज़िर थियुसि ऐं अर्ज़ु कयुमि त काई अहिड़ी उम्दी शइ ॿुधायो जंहिं मथां मूंखे फ़ाइदो थिए। पाण फरमायाऊं त कंहिं बि चङी ॻाल्हि खे हक़ीर यानी नंढड़ो या नीच न सम्झजांइ, तोड़े खणी उहा एतिरी मामूली छो न हुजे जो पंहिंजी ॾोल मंझां कंहिं प्यासे या उञारे जे बर्तन में पाणी विझी ऐं हीअ त पंहिंजे मुस्लमान भाउ सां कुशादा पेशानी सां मिलणु घुरिजे ऐं हिन जे परपुठ हिन जी ग़ीबत न करणु घुरिजे। बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमाए थो त हिकिड़े ॾींहुं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुतबो अहिड़ो ज़ोर सां पढ़ियो जो घरनि में औरतुनि बि ॿुधो। हुन में फरमायाऊं त ए गिरोह उन्हनि माण्हुनि जा जन ईमान आंदो ज़बान सां ऐं हरगिज़ न ईमान आंदो दिलनि सां, अवां मुसलमाननि जी ग़ीबत न करियो ऐं न पुठियां काहे पओ उन्हनि जे ऐबनि जे, छाकाणि त जेको पंहिंजे भाउ जे ऐबनि जे पुठियां थो पवे त अल्लाह ताला उन जे ऐबनि जे पुठियां थो पवे ऐं जंहिंजे ऐबनि जे पुठियां अल्लाह ताला थो पवे त अल्लाह ताला उनखे पंहिंजे घर में रुसवा ऐं बदनाम थो करे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते अल्लाह ताला वही मोकिलियो त जेको शख़्स ग़ीबत खां तौबा करे मरंदो उहो सभ खां पोइ जन्नत में वेंदो ऐं जेको बिना तौबा जे मरंदो उहो सभ खां अॻु में दोज़ख में वेंदो। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमाए थो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु ॾींहुं रोज़े रखण जो इरशाद फरमायो ऐं हीअ बि फरमायूं त जेसीं मां इजाज़त न ॾियां रोज़ो कोई न खोले। ख़ैर माण्हुनि रोज़ो रखियो ऐं जॾहिं शाम थी त हुज़ूर जन जी ख़िदमत में हिकु हिकु थी माण्हू अचणु लॻा ऐं अर्ज़ु कंदा विया त मूं रोज़ो रखियो आहे ऐं मूंखे इफ़्तार जी इजाज़त मिले। पाण इजाज़त ॾींदा विया। हिकु शख़्स अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿ औरतूं बि आहिनि जन रोज़ो रखियो हो, उन्हनि खे अवां इजाज़त ॾियो त उहे बि रोज़ो खोलीनि। पाण इहो ॿुधी मुंहुं मुबारक फेरायाऊं। हिन ॿियो दफ़ो अर्ज़ु कयो त ॿियो दफ़ो बि मुंहुं फेरायाऊं। हिन वरी टियों दफ़ो अर्ज़ु कयो, तंहिं ते पाण फरमायाऊं त उन्हनि रोज़ो न रखियो आहे। जेको माण्हू सारो ॾींहुं पियो माण्हुनि जो गोश्त खाईंदो ऐं उनजो रोज़ो कीअं थींदो? जेको माण्हू पियो सारो ॾींहुं माण्हुनि जो गोश्त खाईंदो, माना इहो इशारो महबूबनि जो गिला ते, माना रोज़ो रखियाऊं सॼो ॾींहुं माण्हुनि जी पचार ऐं गिला बि कयूं पिए त जेको माण्हू सॼो ॾींहुं माण्हुनि जो पियो गोश्त खाईंदो उनजो रोज़ो कीअं थींदो? तूं वञी उन्हनि खे चओ जे तव्हांखे रोज़ो आहे त उल्टी करियो। हिन वञी उन्हनि औरतुनि खे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुकुम मुबारक ॿुधायो। हिननि जो उल्टी कई त उन्हनि जे वात मंझां ॼमियल रत निकितो। हिन अची हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत मुबारक में सारी माजरा पेश कई। पाण फरमायाऊं त कसम आहे उन ज़ात पाक जो जंहिंजे दस्ते कुदरत में मुंहिंजी जान आहे त जेकॾहिं उहे रत जा दिग उन्हनि जे पेट में रहिजी वञनि हा त उन्हनि खे दोज़ख खाई छॾे हा। ऐं हिकु रिवायत में हिन तरह बि आहे त जॾहिं पाण मुंहुं मुबारक फेरायूं त हू शख़्स ॿियो दफ़ो आयो ऐं अर्ज़ु कयई त ख़ुदा यानी ख़ुदा सूं उहे औरतूं क़रीबुल मरग यानी मरण ते आहिनि। पाण फरमायो त उन्हनि खे हेॾे वठी अच। जॾहिं उहे आयूं त पाण हिकु वॾो प्यालो घुरायो, उन्हनि मंझां हिक खे फरमायो त हिन में उल्टी कर। हिन पूं ऐं रत जी उल्टी कई, एतिरे क़दुरु जो प्यालो भरिजी वियो। पोइ ॿीअ खे फरमायूं त उल्टी कर, हिन बि अहिड़ी उल्टी कई।
पाण फरमायूं त हिननि ॿिन्ही ॼणनि जंहिं शइ खे अलाह ताला हलाल कयो हो उन सां रोज़ो रखियो, ऐं जंहिंखे हराम कयो हो याने गिला खे हराम कयो हो तंहिंसां इफ़्तार कयो आहे। हिकु ॿिए वटि वेही माण्हुनि जो गोश्त खाइणु शुरू कयो अथनि। ऐं इहा बि हज़रत अनस रज़ी अलाह ताला अन्हु का रिवायत आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुतबे में सूद याने व्याज जो ज़िक्र बि फ़रमायो हो ऐं इरशाद कयऊं त जेकॾहिं हिकु दिरहम सूद जो माण्हू वठे त ख़ुदा ताला जे नज़दीक गुनाह में 36 दफ़ा ज़ना खां वधीक आहे ऐं सूद खां वधीक मुसलमान आदमी जो जी आबरू आहे। सूद खां सवाइ वधीक मुसलमान जी आबरू आहे जेका ग़ीबत में वरिती वञे थी। त मुंहिंजा साईं ही पहिरियों हिसो हिते पूरो थो कजे, छो त प्रोग्राम डिघो थी वेंदो, इन करे हिन मिसकीन खे इजाज़त ॾींदा। इंशा अल्लाह ताला वरी ॿिए प्रोग्राम में अव्हांजी ख़िदमत में अञा अॻिते जेके इन सिलसिले जूं हदीस शरीफ़ आहे या क़ुर पाक जूं आयतूं आहिनि या जेके महबूबनि जा फ़रमान उहे तव्हांजी ख़िदमत में आउं पेश कंदुसि। उमेद त तव्हांखे मुंहिंजी हीअ शइ पसंदि ईंदी ऐं हिन मिसकीन खे पंहिंजे दुआनि में यादि रखंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।